बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम नए एडी इमदाद मंगी HPL फ्रेंचाइज जे आसिफ भुट्टो यासिर कंबो नए एडी इमदाद मंगी जे अचण ते पुराणनि जालसाज़ कटौती कंदड़ माफ़िया सेंटरनि खे मुबैना तौर रिश्वत ऐं जालसाज़ी जो मर्कज़ बणाए छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनू आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पन्नू आकिल जे सेंटर पब्लिक स्कूल समेत मुख़्तलिफ़ सेंटरनि ते एजेंट माफ़िया बिल्कुल करप्शन करण में ऐं औरतुनि जे हक़नि ते धाड़ा हणण में मसरूफ़ आहे। पब्लिक स्कूल सेंटर जो जॾहिं असां जाइज़ो वरितो त उते सवे हज़ारे औरतूं ॾिठण उस में तड़फ़ी रहियूं ऐं उते एजेंट ऐं असिस्टेंट डायरेक्टर इमदाद मंगी पंहिंजी ऑफिस में वेठल हुयो ऐं सख़्तु गर्मी में कंहिंखे बि साफ़ हिनखे ॾिसी पैसा न पे ॾिना विया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त केतिरनि औरतुनि शिकायत कई त असांखां अॻुवाट 1000 खां 2000 रुपया में वरिता वञनि था, पर पोइ बि असांखे पैसा नथा मिलनि। ईद खां अॻु में असां पंध करियूं पियूं। केतिरनि औरतुनि इहो बि ॿुधायो त असांखां कार्ड वठी असांजा कार्ड गुम कया विया आहिनि। काफ़ी औरतुनि इहे बि शिकायतूं कयूं त असांजा 16000 आया आहिनि, पर असांखे उन मां 9000 रुपया मिलिया आहिनि। उन हवाले सां केर बि ॿुधण लाइ तयारु न हो ऐं सख़्तु गर्मी में औरतुनि में ॿारनि में अफ़रा तफ़री जो माहौल पैदा थियलु हो। असिस्टेंट डायरेक्टर इमदाद मंगी उते मौजूदु हो। जॾहिं साफ़ हिन उन सां मिलण जी कोशिशि कई, उन सां शिकायतूं ॾियण जी कोशिशि कई त हू साफ़ हिन खे ॾिसी ऑफिस जे अंदरि लिकी वियो ऐं उहे एजेंट साॻिया पुराणा मुख़्तलिफ़ जेके जलसाज़ी कंदा अचनि पिया मुख़्तलिफ़ नालनि ते उन्हनि वसायो सूमरो, ज़ोहेब बुल्लो, इमदाद चन्ना, ज़ाहिद मुग़ल, यासिर कंबू ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नालनि ते डिफ़ाल्टर हुजण सबबि डिवाइसिस अलॉट कराए वरितियूं आहिनि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची